अस्सलाम वालेकुम दोस्तों, इन तफ़सील में वीडियो में तव्हांखे जेको आहे सोफ़ियल तकरार ड्रामे जे बारे में ख़ुशख़बरी ॾींदासीं। जी हाँ दोस्तों, तव्हांखे ॿुधायूं त तकरार ड्रामे जे बारे में को नई ख़ुशख़बरी आई आहे जेका ॿाहिरनि सां जेको आहे असां शेयर करण वारा आहियूं। इन जी तफ़सील ॼाणण लाइ जेकर असांजे चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, जी सभ खां पहिरीं जेको आहे हर ख़बर ॿाहिरनि वटि मुहैया थी सघे। दोस्तों हाणे हलूं था ड्रामे जी तफ़सीलात जी तरफ़। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जेको आहे हिन ड्रामे जी जेका रिकॉर्डिंग आहे उहा रिकॉर्डिंग शुरू थी चुकी आहे। जी हाँ दोस्तों, तव्हांखे ॿुधायूं त हिन हफ़्ते जे दौरान 2-3 ॾींहंनि खां पोइ थी सघे थो त ड्रामो नशर थी वञे। अगरि हिन हफ़्ते न थियो त जेको आहे ईंदड़ सूमर खां यकीनन हीउ ड्रामो जेको आहे तव्हांखे सिंध टीवी ते ॾिसण वटां मिली वेंदो। जी हाँ दोस्तों, तव्हांखे ॿुधायूं त हिन ड्रामे खे बंदि कयो वियो, जी रिकॉर्डिंग बंदि हुई। ऐं तव्हां ॿाहिरनि खे अर्ज़ु कंदासीं त कमेंट में महिरबानी करे गारियूं वग़ैरह न ॾींदा कयो। कमेंट में जेको आहे सुठा कमेंट कंदा कयो जीअं असांजी हौसला अफ़ज़ाई थिए ऐं जीअं जेका ख़बर असां वटि अचे तव्हां ॿाहिरनि वटि तमामु जल्द पहुचाए सघूं। ऐं उन खां अलावा तव्हां ॿाहिरनि खे ॿुधाईंदा हलूं त हिन ड्रामे में कुझु नवां एक्टर बि ईंदा। जी हाँ दोस्तों, तव्हांखे ॿुधायूं त उहे एक्टर ज़बरदस्त हूंदा ऐं हिन ड्रामे खे वधीक ख़ूबसूरत बणाए छॾींदा। जी हाँ दोस्तों, तव्हांखे ॿुधायूं त हिन ड्रामे जे डायरेक्टर ॿुधायो त जेको आहे हिन ड्रामे में कुझु नवां एक्टर ईंदा ऐं हुननि जी जेको आहे एंट्री ज़बरदस्त हूंदी। ऐं तव्हां ॿाहिरनि खे ॿुधाईंदा हलूं त हीउ ड्रामो हिकु उरूज ते थी वेंदो। जी हाँ दोस्तों, तव्हांखे ॿुधायूं त हीउ ड्रामो त अॻु में बहितरीनु हुयो, पर हाणे हिन में अञा जेको आहे गुल हयां वेंदा ऐं ड्रामो बहितरीनु थी वेंदो। दोस्तों, तव्हांखे मुंहिंजो रिपोर्ट कीअं लॻो कमेंट में पंहिंजो क़ीमती राय ज़रूरु ॾींदा। वठंदासीं इजाज़त, मिलंदासीं नए वीडियो में, रखंदा तेसिताईं पंहिंजो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़।